नज़रनवा खे आख़िर कंदालू अहम ख़बर है। हैदराबाद में इसरा यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर असदुल्ला काज़ी संदसि पुट धीअ समेत गुम है। गुज़रियल ॾींहुं खां असदुल्ला काज़ी पंहिंजे कुटुंब समेत गुम है। अपडेट कंदालू अहम ख़बर है। यूनिवर्सिटी इंतज़ामिया जो चवण है त असदुल्ला काज़ी संदसि घर भातियुनि जा फ़ोन भी बंद पिया आहिनि। ख़बर अवां शेयर कंदालू। हैदराबाद में अहम ख़बर है। इसरा यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर असदुल्ला काज़ी पुट धीअ समेत गुम है। यूनिवर्सिटी के रजिस्ट्रार जो चवण है तो गुज़रियल ॾींहुं खां असदुल्ला काज़ी पंहिंजे कुटुंब समेत गुम है। असदुल्ला काज़ी संदसि घर भातियुनि जा फ़ोन नंबर भी बंद आहिनि। इन बाबत तफ़सील मालूम कंदासीं इरफान अली बुगियो खां। जी इरफान, अपडेट कजो, छा मामलो आहे? जी, इसरा यूनिवर्सिटी की इंतजामिया तरफा पधराई मूजिब इसरा यूनिवर्सिटी जो चांसलर असदुल्ला काज़ी पंहिंजे पुट अब्दुल सुबान काज़ी ऐं पंहिंजी न्याणी डॉक्टर सुमेरा काज़ी समेत गुज़िरियल ॾींहं खां गुम थी वियो आहे। उन हवाले सां इसरा यूनिवर्सिटी जी इंतजामिया तरफा असदुल्ला काज़ी ऐं संदसि घर भातियुनि जी गुमशुदगी बाबति अगवा जो शक ज़ाहिर कयो पियो वञे। इन हवाले सां इसरा यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी तरफ़ां IG सिंध, DIG हैदराबाद समेत ॿियनि अमलदारनि खे पिणु दरख़्वास्त लिखी उन्हनि खे अपील कई वई आहे त खेनि शक आहे त असदुल्ला काज़ी ऐं संदसि घर भातियुनि खे अगवा कयो वियो आहे। ॼाणायो पियो वञे त असदुल्ला काज़ी काल्ह मंझंदि खां गुम आहे। हू यूनिवर्सिटी खां पंहिंजी रिहाइश गाह इसरा विलेज तरफ़ वञी रहियो हो, जंहिं बाद संदसि राब्तो बिल्कुलु कटियल आहे ऐं हू ऐं संदसि धीअ ऐं पुट घर ते मौजूदु न आहिनि ऐं संदनि फ़ोन पिणु बंदि वञी रहिया आहिनि। इन हवाले सां इसरा यूनिवर्सिटी जी रजिस्ट्रार पिणु हिकिड़ी अपील कई आहे त असदुल्ला काज़ी बाबति संदसि घर भातियुनि बाबति कंहिंखे ॼाण हुजे त फौरी तौरु आगाह कयो वञे। असदुल्ला काज़ी ऐं संदसि घर भातियुनि बाबति इसरा यूनिवर्सिटी इंतजामिया खे शक आहे त कंहिं मुबैना तौरु अगवा कयो आहे। जी, वॾी महिरबानी जी आगाह करण लाइ।